नाज़रीन, सिंध जे टिन्ही बैराजनि ते पाणी जे घटिजण जो सिलसिलो जारी आहे। पाणी वहिकरनि में घटिताई सबबि सिंध में मजमूई खोट 49% थी वई। सख बैराज वटि पाणी जी खोट 35% ते पहुची वई। पंजाब पारां CG ऐं TB लिंक केनाल मां पाणी जी खणत जारी। ॿिन्ही केनालनि मां 2820 क्यूसिक पाणी खयो पियो वञे। नाज़रीन, सिंध जे टिन्ही बैराजनि ते पाणी जे घटिजण जो सिलसिलो जारी आहे। पाणी वहिकरनि में घटिताई सबबि सिंध में मजमूई खोट 49% थी वई। सख बैराज वटि पाणी जी खोट 35% ते पहुची वई। पंजाब पारां CG ऐं TB लिंक केनाल मां पाणी जी खणत जारी। ॿिन्ही केनालनि मां 2820 क्यूसिक पाणी खयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।